शहर नवाबाद खां सिकंदर अली महर ही ख़ूबसूरत सिटूं लिखे थो। कुछ माण्हुनि जो साथ असांजी ज़िंदगी में सॼी उमिरि जे लाइ नाहे हूंदो। हू जेतिरो बि वक़्तु गॾु रहंदा आहिनि बेहिसाब यादूं ॾेई वेंदा आहिनि। उन्हनि जे वञण खां पोइ उहे यादूं बार बार यादि ईंदियूं आहिनि, कॾहिं मुस्कुराहटूं बणिजी त कॾहिं वरी ॻोड़नि जी सूरत में। सच चयो आहे कंहिं त बिछड़ी वञण खां पोइ कुझु माण्हू बेहिसाब यादि ईंदा आहिनि। राधा सिकंदर अली महर। ज़िंदगी एतिरी हूंदी आहे जेका मोहबत जी छांव में गुज़रंदी आहे। अखियुनि जो मेलाप इंसान जो जनम ॾींहुं हूंदो आहे ऐं विछड़ाइप संदसि जनाज़े जी नमाज़। तॾहिं त चवंदा आहिनि हसरतुनि जो मारियल माण्हू मोल ई हूंदो आहे। हा, हसरतुनि जो मारियल माण्हू मोल ई हूंदो आहे।